बैयत करके आपका मुरीद होता हूँ आऊं इन्हनि शर्तनि सां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ही सम्झो मुंहिंजो हथ आहे ही जंहिंमें तव्हां हिन में हिकिड़ा आऊं जेके लफ़्ज़ चवाराया हथ विझो लफ़्ज़ चवाराया हथ विझो ॿुधो भीड़ ईअं न कयो जेतिरनि जा हथ अचनि उहे हिन में हथ विझी ऐं लफ़्ज़ चवाराया पोइ उहे वरी हटी ॾींदा ऐं जमात जा नाला दोस्तनि वारा उहे लिखंदा उन खां पोइ वरी ॿिए भेरा चवराईंदे हाणे ई पियो ऐं अल्लाह जे रसूल खे आज नाज़ ॼाणी शाहिद बनाए हज़रत ताजदार मकली हज़रत पीरान पीर दस्तगीर जे सिलसिले आलिया कादरिया में तव्हांजे हथ ते बैत करे तव्हांजो पक्को सचो मुजाहिद मुरीद थियां थो शाबाश हाणे तव्हां पंहिंजा नाला लिखायो हाणे वरी ॿियनि खे वारो ॾियो त ॿिया में हथ विझनि हाणे वरी हिन रस्ते में जेके ॿिया विझण चाहिनि था उन्हनि खे वारो ॾियो त उन्हनि जो हथ अचे ऐं वरी जॾहिं मिसाल तौर तव्हां अकेला ईंदा मूंसां ज़रूर मिलजो छो जो तव्हां सोबत कई आहे पंहिंजे मुर्शिद सां ज़रूर मिलण अचो पंहिंजे आका जी ज़रूर सियारत लाइ अचिजो हुते पोइ वरी इंशाअल्लाह फर्दन तव्हां सां हथ ॾेई मिलंदासीं सुभान अल्लाह जेके दोस्त अॼु पंहिंजी चओ ऐं अल्लाह जे रसूल खे आज नाज़ ॼाणी शाहिद बनाए इन्हनि शर्तनि सां हज़रत ताजदार मकली हज़रत दस्तगीर पीराने पीर जे सिलसिले आलिया कादरिया में आवाज़ तव्हांजे हथ ते बैत करे तव्हांजो सचो पक्को मुरीद थियां थो हाणे तव्हां पंहिंजा नाला लिखायो नाला लिखण वारा आहिनि न नाला लिखायो ऐं जेके छॾीनि वरी ॿिया अचनि जेके दोस्त जिन दोस्तनि बैत करे वरिती आहे उहे पंहिंजा नाला लिखाइनि ॿिया जेके दोस्त रहियल आहिनि जिन बैत न कई आहे बेपीरान पंहिंजो मुर्शिद न वरितो अथनि अॼु दस्तगीर जे सिलसिले में ऐं ताजदार शहनशाह जे मकली जे सिलसिले में अचनि पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत संवारणु चाहिनि था उहे गुनहगार जेके